अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां अव्हांखे मिर्गी बाबति ॼाण ॾींदुसि। मिर्गी हिकु अहिड़ी असबी बीमारी आहे जंहिंमें मरीज़नि खे वक़्त बे वक़्तु दौरा पइजी सघजनि था। तिबे यूनान में दिमाग़ खे ताक़त ॾियण लाइ, एसाबनि खे सुकून पहुचाइण ऐं दिमाग़ जी सिहत बहितर बणाइण लाइ केतिरनि ई जड़ियुनि ॿूटियुनि जो ज़िक्र मिले थो। अस्तखदूस, अफ्तीमून, बिराहिमी, बादरंज बुआ, कारा मिर्च, असगंद नागोरी, इन्हनि जड़ियुनि ॿूटियुनि जो सफ़ूफ़ तयारु करे मुनासिब मिक़दार में इस्तेमालु कयो वेंदो आहे। इलाज सां गॾु एहतियात बि ज़रूरी आहे। हल्की ऐं ग़ज़ाइत वारी खुराक खाओ, साफ़ पाणी इस्तेमालु करियो, पूरी निंड करियो, ज़हनी सुकून इख्तियार कयो। मिर्च, मसालेदार, तरियल, बाज़ारी ऐं तमामु थधियुनि शयुनि खां परहेज़ करियो। ख़ासि हिदायत: मिर्गी हिकु संजीदा तिबई बीमारी आहे। जड़ी ॿूटियुनि जा नुस्ख़ा सिर्फ़ मददगार थी सघनि था, पर उहे डॉक्टर जे इलाज जो मुतबादिल नाहिनि। मरीज़ पंहिंजी दवाउनि खे बग़ैर डॉक्टर जे सलाह जे बंदि न करे। कंहिं डॉक्टर या माहिर यूनानी हकीम जी निगरानी में ई इलाज करायो। अल्लाह पाक सभिनी मरीज़नि खे मुकमल शफ़ा अता फ़रमाए। आमीन।